15 मिनट अल्लाह साईं सभिनी खे सलामत रखे। ऐं भेण फ़हमीदा डॉक्टर फतेह साहब, मुंहिंजा सभु आदो वेठल मौजूद दोस्तों, सलाम अलैकुम। डॉक्टर मज़हर त पूरो डॉक्टर अदीब रिज़वीअ वारो ऐं खोले बुकियूं ॾेखारियूं, हिन में साम्हूं वारनि खे रद्द जी वेठो आहे, ज़ालिम ई न आहे। सॉफ्ट पासवर्ड ॾेखार, अंदरि छो तूं माण्हुनि खे मोकिलींदा ज़ालिम। अदा अॻिते कयो। यस, इहा ॻाल्हि 1915 जी लैंग्वेज अथॉरिटी में हूंदो हुयुसि त उन वक़्तु मुंहिंजे मन में इहो ख़्यालु आयो, कोटकी हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन आहे बर्तानिया जी, उन्हनि शेक्सपियर जी एग्ज़ैक्टली जेका मज़हर ॿुधाई ॻाल्हि, शेक्सपियर खे हुन शेक्सपियर शाइरीअ जो छेद अखर लफ़्ज़ ऐं उन्हनि खां उनजो बिहेवियर करण जे लाइ पर हुननि ॾाढो ओपन करे पंहिंजे मुख्य कीबोर्ड में दाख़िल कयो हुयो, जेको अॻिते हली ग़ालिबन 6 या 7 महीननि खां टुटो। पर हिकिड़ी शइ मूंखे ॾाढी लॻी त असांजे शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ ते इन जो कमु थियो ई कोन्हे। सो 1915 खां वठी हिन कम जी 2015 खां वठी हिन कम जी शुरू कईसीं त आख़िर एंड्रॉइड जे या स्मार्टफोन जेके आहिनि उन्हनि जे कीबोर्ड में शाह लतीफ़ जो रिसालो कीअं विझूं ऐं छो विझूं। रिसालो यानी इहो हिकिड़ो अहिड़ो जो तव्हां हिकिड़ो पहिरियों अवल लिखो त अलाह मथां पाण उल्टो अची वञे, अलीम अची वञे, लिहाज़ा तव्हां लिखंदा वञो, तव्हां टाइप न कयो, तव्हां लफ़्ज़नि ते बसि बटण नथा वञो, मथां सजेस्ट कंदो वञे त मथियों लफ़्ज़ कहिड़ो आहे, मथियों लफ़्ज़ कहिड़ो आहे, मथियों माल कहिड़ो। ज़रूरत छो पई? उनजो इहो हुयो त शाह जो रिसालो असां अॻुवाट कीबोर्डनि में विझी छॾियूं। ॿियो शाह जे रिसाले जो कार्पस असां ठाहे सघूं। कार्पस में मुराद उन जे सॼे रिसाले जो छेद थी वञे, सभु लफ़्ज़ ज़ाहिर थी वञनि। ईअं ई जीअं शेक्सपियर ते गोरा कोटकीअ में करे वेठा आहिनि। ॿियो हिकिड़ी उमेद रखीसीं, हुन में हिकिड़ो मज़हर साम्हूं वेठो आहे, असां उनखे डी कोड अहिड़ो हयोसीं त हाणे दुनिया जे रोबोटिक टेक्नोलॉजी अॻिते वधी वञे, शाह जो रिसालो हुन रोबोट में दाख़िल थी वञे। उहो माना वक़्त खां अॻु में हिकिड़ो जेको प्लान करे गूगल जे असां मेन तानी पेट में दाख़िल करे छॾियो। नेक्स्ट प्लीज़ भाईजान, अब इधर देखिएगा। हाँ, हाणे पाण शाह जो रिसालो त हीअं था ॾिसूं न, जीअं मज़हर तव्हांखे पोयों ॾेखारियो, पर पाण किताब में था ॾिसूं या स्क्रीन में था ॾिसूं। शाह जो रिसालो हीअं था पिया ॾिसूं जीअं आहे, पर शाह जे रिसाले खे असां जॾहिं प्रोग्रामिंग में दाख़िल थींदासीं, कार्पस आहे उहो हीअं थींदो। ऐं मां तव्हांखे जस्ट मां मथे अखि सां ॾेखारियां थो, मज़हर वांगुरु गोर न कंदो हीअं। इन में का बि निशानी कोन्हे, का ज़ेर ज़बर पेश कोन्हे। हलला 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 हलला, यस आई अल्लाह। 5 सेकंड छॾो, ॾिसिजो कंप्यूटर ॿोली इहा सूफ़ियुनि जी पकी ॿोली हुई अथव। नफ़ी असबाद अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह अल्लाह ई अल्लाह आहे न आहे 0101। हे जेको इहो ड्रामो सॼो ॾिसो था, इहो छड़ो अथव अवल अलाह अलीम जो, वधीक कुझु कोन अथव। अवल अलाह अलीम जी प्रोग्रामिंग। हाणे जेको मज़हर खे जे ॻाल्हि खे मां सलूणो करे छॾियां, इहा असांजी प्रोग्रामिंग आहे, जंहिं प्रोग्राम में असां कंप्यूटर जे मशीन खे ट्रेन कंदा आहियूं, तरबियत ॾींदा आहियूं, माहिर कंदा आहियूं त बाबा जे लफ़्ज़ चई थो पियो अलाह, त ॾिस सॼे रिसाले मां त घणा दफ़ा इस्तेमालु थियो आहे इहो लफ़्ज़ अलाह। हाणे मथां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, पोइ हे जेको ओरियो प्रोग्राम जेको टुकरे जो चश्मा ॾेखारियो थियो मां, उहो हिकिड़ो ॿुधायो आहे। कंप्यूटर खे छड़ो असां ट्रेनिंग ॾिनीसीं, अॻिते वधी वियो हलियो। ऐं हे अथव मुख्य शइ, हाणे सभु खां ठेठ सिंधीअ में काल बटन हटी जे हाराए हंधि तुंहिंजो हीउ स्ट्रक्चर पोयों ईअं अथसि। हे मां थोरो आंड्रा खोलण जी कोशिशि कई आहे, पर हाणे ख़तमु थी वियो हलियो उहो। यस, हाणे हे जॾहिं असां प्रोग्राम कयोसीं त नारायण हैदरी करे छा थियो, ओके यस यस, पोइते वञ बच्चा, बैक में टैप को बटन दबा दीजिएगा, टैप को
चवंदो थी बूटा वार कर हाणे हे तव्हां ॾिसो त कीबोर्ड आहे तव्हांजे मोबाइलनि में हाणे इन मोबाइलनि जे कीबोर्ड में छड़ो ईअं करिणो थो पियो पइजे त तव्हां शाह जे रिसाले जे 30 सुरनि जे कंहिं बि फ़सुल जे कंहिं बि बेत जी का बि सिट जो पहिरियों अख़र ॾियोसि जीअं ई तव्हां उहो पहिरियों अख़र ॾींदवसि मशीन घुरंदव ॿियो हाणे हे शुरू थी वियो अथव हाणे मां खणी लिखियो नेण कुमार ऑटोमेटिक ॾियणु शुरू करे ॾिनई कंप्यूटर हुनखे पोयां हिनखे तव्हांखे टाइप करण जी ज़रूरत ई नथी पई पवे हे जेको विच में हिसो आहे इन में हुनखे सजेस्ट ॾींदो थो वञे मथियों लफ़्ज़ हे अथई मथियों लफ़्ज़ हे अथई मथियों लफ़्ज़ हे अथई लफ़्ज़ टाइप करे नथो वियो छड़ो बटण दॿाईंदो थो वञे सॼे जो सॼो रिसालो ईअं अची वियो आहे खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर झको आहिस्ते कयां टाइम पर झको छो जोहर जानिब जे जमाल चवण में जेतिरो टाइम आहे टाइप ते तव्हां सम्झो इन में केतिरा अखर आहिनि ऐं जॾहिं तव्हां बटणनि ते था ज़ोर ॾियो त इहो 10 सेकंडनि में सॼो लिखी वेंदो ऐं ईअं ई उहो जेको लतीफ़ साईं जो डिघो हिकिड़ो बेत आहे सारंग में डिघी मोटी मांडाण जी वारे कयां वाह उहो तव्हांजे लाइ सिर्फ़ु 50 सेकंड वठी वेंदो छो त तव्हां मोटी मीम ते कंदो मथो लफ़्ज़ अचणु शुरू थींदो बसि पोइ तव्हां लफ़्ज़ खे किन कंदा वञो पाण वटि सॼो सॼो रिसालो तव्हांजे साम्हूं अची वेंदो नेक्स्ट उहा बा नेक्स्ट ऐं हे जेको बकौल शबीर जे मुंहिंजो इंदा प्यारो दोस्त जादुई कीबोर्ड इन जादुई कीबोर्ड में शाह जे रिसाले जा छड़ो 34,000 लफ़्ज़ न अथव पर इन कीबोर्ड में सिंध में 4200 जे लॻभॻि पहाका माना ॿुरड़े कई त लिखंदो ऑटोमेटिक चवंदो ॿारनि मां छो तव्हांजे कंहिं ज़ात लाइ चवां मां पंहिंजे लाइ थो चवां तव्हां हुनखे लिखंदो ॿुरड़े त साम्हूं चवंदो कई ॿारनि ॿियो पाण वटि बसि छड़ो चवंदो हा भाई इहो 4200 सॼे जूं सॼियूं पहाका चवणियूं ऐं अवामी आवाज़ जे 4 सालनि जो ख़ैरनि सां डेटाबेस इन सां गॾोगॾु अस्सलाम वालेकुम साम्हूं पाण वटि अचींदो वालेकुम अस्सलाम अस्सलाम चवंदो साम्हूं अचींदो वालेकुम या चवंदो अली अला जेको बि तव्हां टाइप करणो अथव बसि प्रेस छड़ो हुनखे ई कंदव नीज़ तव्हां जॾहिं इनखे हेरींदव मिसाल तौर ते मां शबीर मुंहिंजो दोस्त आहे 12 बजे दोस्त आहे इन में रिकॉर्ड में जेका असल कमु आहे जेको मज़हर थो थिए हाणे मां सफ़ा सवलो करे ॾियां हाणे हिन सामान जी ॻाल्हि ॿोला मामा सॼासि मज़ाक जीअं ई मां मामा लिखंदुमि कीबोर्ड सम्झी वेंदो शबीर सां ई ॻाल्हाए थो छो त इहो रवैयो सिर्फ़ु इन सां ई कंदो आहे इहा मज़ी ॻाल्हि थो पियो ॿुधायां हे कीबोर्ड तव्हां डाउनलोड करे वञो अलाह अलाह बि कंदो मुंहिंजे बचनि खे बि दुआऊं ॾींदव सो हिन कीबोर्ड वॾी वॾो कमु आहे तव्हांजा रवैया बि सुञाणे थो शाह जो रिसालो त पेजी वियुसि हाणे इन मां ट्रिगर थियो आहे जेको गूगल पंहिंजे कीबोर्ड में इहो आणे छॾियो आहे डेटाबेस ऐं हींअर तव्हां मैडम फामीदा जी महिरबानी हुई हिन जो ई वॾो नालो हुयो त जेको चवंदी तूं कार्पस सोणा उहा लाइन आहे पोस्ट डॉट सिंधाल ते इहो सॼो पियो आहे ऐं इहो कीबोर्ड लाहिण लाइ तव्हां गूगल प्ले ते छड़ो स्विफ्ट की लिखंदव जेको बि हुजेव तव्हां टाइप कंदा वञो नेक्स्ट हाणे हीउ जेको कार्पस ठाहियोसीं लतीफ़ जो जंहिंमें इहे लफ़्ज़ पाण हुरिदो कंदो पियो हुन में हिकिड़ी मज़ेदार हिकिड़ी ख़बर ॾाढी पइजी वई हे ज़ालिम इलाही मुंहिंजा बंद पढ़ी विया हलो ख़ुदा चङाई करे हिनखे हाणे इन में जेका असांखे कार्पस में जेका मज़ेदार ख़बर जेका लॻी उहा इहा आई त लतीफ़ जी ख़बर पई त लतीफ़ सभ खां वधीक लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु कया ॿियो कहिड़ो जेको चयो मां शेक्सपियर ते घोरनि कमु कयो ईअं लतीफ़ ते असां कमु करे ॾिठोसीं त ख़बर पई त लतीफ़ 34,043 लफ़्ज़ आडवाणी जे तरतीब कयल रिसाले में इस्तेमालु कया आहिनि मुफ़रिद लफ़्ज़ आहिनि 11,958 मज़ेदार ॻाल्हि ठही आहे 11,958 पाणारे यार बर्तानिया में वे शेक्सपियर साहिब पंहिंजो सॼो कमु कयो आहे 31,534 लफ़्ज़नि ते जंहिंमें मुफ़रिद अथसि 14,366 हाणे लतीफ़ जो माना सम्झो सॼो कमु रिसाले में जेको लफ़्ज़ खयां अथई 11,958 इहो आहे अडवाणीअ जो सुभाणे गुरबख्शाणी विझोसि
सुभाणे सब जो सब रिसाला विझोसि ओरी फिगर वधंदी पॉसिबल आहे पर ये फिगर तमामु घटि वधंदी छो त लफ़्ज़नि जो वर्जाउ आहे लतीफ़ जेके टॉप जा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि 11,958 छिके रखो 12,000 में बीठो आहे तव्हांजो सॼो कमाइनो 12,000 थिए सच ॿुधायो लतीफ़ सभ खां वधीक जेको लफ़्ज़ इस्तेमालु सॼे रिसाले में कया इमदाद साईं उहो कयो आहे न 731 भेरा इस्तेमालु करे ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथई में टियों कयो अथई जे चौथों कयो अथई खे चौथों कयो अथई पंजों जो सीन जा त 9 नंबर ते बीठो अथसि म हाणे जेकॾहिं म ऐं न खे जेकॾहिं मिलायूं था पिया लतीफ़ वॾो बाग़ी शाइर जेको इनकार थो करे न म नथो खपे असरदार यार उन पर समाज जे मुरविज कयल शयुनि खे जेके माण्हुनि जे ज़िंदगी खे जेके घुणे वांगुरु वरितल उन खां हर जॻह ते उकारे बि नई ॻाल्हि थो करे पियो न इहो मनफ़ी कोन्हे बग़ावत आहे इनकलाब जी बग़ावत आहे छो हर इनकलाब पहिरियों बाग़ी थियणो पवंदो आहे कोई इनकलाबी आउं सम्झां पियो हिन पीढ़ीअ में लतीफ़ जेतिरो इनकलाबी साबित थिए थो कमाल थो करे नेक्स्ट प्लीज़ ॿी हिकिड़ी ॾाढी कम जी हिकिड़ी शइ लिखी त हाणे हीअ शइ सम्झिजो प्रोफेसर सतराम दास सोभा सिंह जुड़िया सिंघाणी साहिल जेका पंहिंजी लुगत दास साईं जेका लिखी आहे उन में सीन आवाज़ का सीन अखर लाइ जेका आहिनि यार ॻाल्हि कई आहे उन चयो आहे त सीन हिकु सदोरो ऐं सभाॻो अखर आहे हिन सां जेको बि लफ़्ज़ शुरू थींदो आहे तंहिंजी माना घणो करे अणवंदड़ कोन्हे हिन सां अनेक सुठी माना वारा लफ़्ज़ शुरू थींदा आहिनि हाणे अचूं था पाण पंहिंजे कंप्यूटेशनल तहक़ीक़ ते त शाह जे रिसाले में सरकार भिटाई सीन अखर सां शुरू थींदड़ 1182 आहिनि सभ खां वधीक लफ़्ज़ जेके कया अथऊं सीन सां शुरू कया अथई उन में कया अथई हाणे लॻे ईअं थो ज़ाहिर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूंहं सच सुखनि सिंगारनि जो अमीन शाइर थो पियो लॻे ऐं हू जॾहिं सूरनि खे ॻाए थो त सूरनि खे पैगंबर ई सम्झे थो जिन खां सवाइ सुख मिलणु नामुमकिन सीन लतीफ़ जो सॼो ज़ोर सीन ते बीठो आहे ऐं डॉक्टर स्वामी आहे साईं सलेमान साहिबु आहे हिते जेके लिंग्विस्ट वेठा आहिनि सॼे सिंधी ॿोलीअ जो हींअर कार्पस सवा 3 लख लफ़्ज़नि ते बीहारियो आहे इहो ॿुधाए मां तव्हांखे मां कमाल थो पियो कयां त अलिफ़ सां उबिता थियूं सिफ़तूं थियनि सीन सां सोणा था थियनि काफ़ सां किना था थियनि मीम सां मिठा था थियनि लतीफ़ गुरू कई बीठो आहे सिंधी ॿोली ॾाढी फार्मूलनि ते बीठी आहे ऐं उहो तॾहिं जॾहिं हुनखे स्ट्रक्चराइज़ करे असां अॻिते हलायूं था पिया अलिफ़ सां उबितो आहे मीम सां मिठो थिए थो काफ़ सां किनो थो थिए सीन सां सुहिणो सूंहं सिक सच साम जेका बि सीन कयो सीन तव्हांखे मिलंदो ऐं लतीफ़ जो सॼे रिसाले जी इब्तिदा खां वठी आख़िर ताईं सभ खां वधीक जेके बहितर लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि सीन सां शुरू कनि था जेको टॉप ते बीठो आहे सीन 2 नंबर ते अलिफ़ आहे 3 नंबर ते मीम आहे मिठो टोटल जेके 34,000 चङा माना जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि में नेक्स्ट प्लीज़ हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके मूं वटि फेसबुक ते दोस्त मूं वटि एड आहिनि आख़िर में मां हिकिड़ी गुज़ारिश कयां छो त इहो जेको कार्पस ठाहियोसीं वहीदा घणो टाइम आहे मूं में वहीदा प्लीज़ टाइम घणो आहे मूं में 5 मिंट उधारा आहिनि मुंहिंजा आहिनि न यार ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं फ्री अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ बि सिंधीअ जो फ्री हुजे फ्री फ्रीअ जी महिरबानी करे गूगल सभई मुड़ुस माण्हू फेसबुक सभिनी वटि त गूगल खोले डिफाइन फ्री त कयो हेठों चवंदो हे नॉट बॉन्डेज फ्री बिलव्ड ऐं असां वटि वियो आहे 13th में छा अॼु हिन यार खे मां ॿुधाईंदुमि त वाछ गोदो थी वई आहे 1000+ लफ़्ज़ जेके अंग्रेज़ीअ जे मेन कुख में पिया आहिनि उहे असांजे सिंधी ॿोलीअ जा शाह जे रिसाले खे मां वटि सम्झी जॾहिं हुन स्ट्रक्चर मूं गुज़ारियुमि हे वटो आहे मुंहिंजे लाइ न
भाई शाह खां अॻ में मूं वटि त कोई अहिड़ो को नथो मिले न जो मां उनखे ॾिसी चवां त नवेली हे असांजो वटि वेट अथव अंग्रेज़ीअ जो वटि वेट अथव वेट वट मां निकिती अड़े साल मऊ परते न वञो लव लऊं आहे लती सॼे जो सॼो असांजे ॿोलीअ खे अहिड़ो करे असांखे साम्हूं थो ॾिए जो तव्हां कंध झुकियल तव्हांखे पिटूं मथे ते विधल जेके भलाउनि PhD मुफ़क्किरनि चयो आहे त सिंधी ॿोली ॼटनि जी रदी ॿोली आहे टंग मथे न खणो कंधु मथे खणी दुनिया जो असां ताईं ॾिनो आहे लफ़्ज़ असां तव्हांखे समाज या मुआशरत ते असां कहिड़े नमूने तव्हांखे ठाहे ॾिनो आहे लफ़्ज़ जॾहिं पथ हुजे जॾहिं डोर दर हुजे जॾहिं गार्ड घोट हुजे त मरी था वञूं न सॼी जॾहिं स्ट्रक्चराइज़ कंप्यूटर ते कंदो मज़र ख़्यालु कर इते ई धंधो थिए इन्हनि शयुनि में जॾहिं पाण पंहिंजे ॿोलीअ खे हिकिड़े इदारती बुनियादनि ते सो शाहबाज़ सरदार शाह खे अलाए हिते तव्हां असां छा कयो त ईअं न ख़बर जंहिं आवाज़ ॿुधो मुंहिंजो ऐं माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट फॉर लैंग्वेज इंजीनियरिंग जो बुनियादु पइजी वियो हलियो अगस्त अप्रैल मां उन में अगस्त में शुरू थी वेंदो हलियो मां ॿिनी हथनि सां उन शख़्स खे सलाम कंदुमि जंहिं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी ऐं उनखे कई शाबस मुंहिंजी वॾी भेण खे जंहिं उते लैंग्वेज अथॉरिटी में वेही हिन शइ जो साइंस कराए पर ॻाल्हि आहे त अधीअ जा ॿ हथ हेसी ताईं आहे न अधी का वञी असेंबलियुनि में वञी आई न त पास न कराईंदी न पर हिन न सिर्फ़ु पास करायो कमु वधियो बाक़ी इहो मां तव्हां सां वाइदो थो पियो कयां प्रॉमिस आहे हाणे अॻे जेको मुंहिंजे लाइ हाइपोथेसिस हुयो हाइपोथेसिस जे बुनियादनि ते मफ़रूज़े जो बुनियादु हुयो ऐं डॉक्टर नबी भाई खान बलोच जूं दुआऊं जंहिं मुंहिंजा तरा कढिया जंहिं विराचंद उपंदेश राय लिखियो त रदी ॿोली आहे बिगड़ियल ॿोली आहे सिंधीअ जो वाइदी नालो माना साबित कयूं त असां रदी आहियूं मूंखे डपु हूंदो हुयो उन डप खे छॾे करे जॾहिं मां कंप्यूटर जे प्रोग्रामनि में सिंधी ॿोलीअ खे दुनिया जे 91 ॿोलियुनि खे ॻोल्हणु शुरू कयो आहे तॾहिं ख़बर पई आहे त सिंध जो ॾेर लफ़्ज़ ॾेर दुनिया जे 138 ॿोलियुनि में थो घुमे अंग्रेज़ी ऐं लातीनीअ खां सवाइ ॾेर अंग्रेज़नि ने लातीनीअ खां वरितो लेवर यहूद ने लेवरेट कयो इन लफ़्ज़ खे पर कंपल्सरी मैरिज विद द डेड husband's brother ॾेर ॾुअर ॿी ॿियो मुड़ुसु सिंधी ॿोलीअ खे ख़ुदा जो वास्तो अथव मज़ाक न सम्झो भला ॿोली आहे ऐं हे जेको असांजो सिस्टम आहे जेकॾहिं शाह जे रिसाले खे वटि सम्झी करे असां अॻिते वधियोसीं त ईंदड़ रोबोटिक टेक्नोलॉजी हुजे या मज़र वारा जेके ख्वाब हुजनि मां हर्फ़ में हिकिड़ो अथव इन जॻह ते लख थोरा तव्हांजा महिरबानी हिन छोकिरी त कोन्हे वैदा 103 ॿोलियूं आहिनि गूगल में जंहिं सूरनि में दाख़िल कई उहा सभिनी ख़बर आहे ऐं आवाज़नि ते कमु हले थो पियो ग्रामर ते कमु हले थो पियो मूंखे ख़बर न आहे डॉक्टर फहमीदा मूंखे चमाट हणंदी या थप हणंदी भला वेठो आहे साम्हूं थर जो देव आकाश हिते कादर साहिबु सिंध वाले घणा लहजा आहिनि मशीन मूंखे थी चवे सिंध जा 27 लहजा आहिनि छो त 761 लहजा मां रिकॉर्ड कया आवाज़ कया हाणे जॾहिं मशीन में विधा आहिनि उनखे चवां थो त हाणे ॻाल्हाए त मशीन ने हाणे मतिलबु लफ़्ज़ आहे मां वहीदा खे थो चवां वहीदा हाणे मां टाइम पूरो थो कयां ताकी तोखे ख़ुशी बि थिए त मशीन खे जॾहिं ट्रिगर थो ॾियां मशीन थी वहीदा हाणे टाइम हाणे असां उन प्रोसेस में आहियूं जो गूगल जे थोरो घणो हलायूं था पिया महिरबानी गूगल जी हज़रत बीबी रज़ी अल्लाह ताला ने गूगल उन हिन ई साल मूंखे पाकिस्तान में लिंग्विस्ट करार ॾिनो आहे उहो असांजा शिया चवंदा आहिनि त मौला अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो वक़्तु हुयो सलोनी कबलन कफ़्तधूनी अचो मूंखां पुछो कबलिन खां अॻ में दफ़न थी वञा मौजूदा दौर में स्मार्ट डिवाइसिस लाइ गूगल थी चवे पुछ मूंखां छा न आहे जेका हुन वटि न आहे सो हिन प्यारी गूगल जो थोरो भाकुर नसीबु थियो आहे इहा पक आहे 2022 ताईं मौला मुंहिंजी हयाती ॾींदव ॿई ॼणो जेके वेठा आहियो तव्हां ॻाल्हाईंदव गारशा मार्केज़ पंहिंजी ज़िंदगीअ आख़िरी 4 साल पूरो ॻाल्हाईंदे लिखियो ॻाल्हाए पियो मशीन लिखंदी पई तव्हां बि ॻाल्हाईंदा वञो लिखंदी